सेठ नाऊमल पंहिंजे यादगिरियुनि जे किताब में माझनि खे कोन विसारियो आहे। हुन सुफ़े नंबर 188 ते लिखियो त माझनि तरफ़ खोसनि सिंधु नदी जे कप सां लुटमार करे ॾिनी आहे। सुफ़े नंबर 190 ते हैदराबाद जे दीवान जेठमल खे 1843 जे आख़िर में माझनि जो पहिरियों मुख़्तियारकार मुक़ररु कयो वियो। जल्दी लेफ्टिनेंट मार्स्टन किन शिकायतुनि जी जांच कंदे ॼाणायल मुख़्तियारकार खे हटाए उनखे 2 साल क़ैद ऐं 2000 रुपया ॾंड जी सज़ा ॾिनी। अंग्रेज़ हुकूमती दौर में सिंध में मौजूदु हिंदुनि ते हथु रखी सरकारी सरपरस्तीअ में अॻियां कयो वियो, जेको अॻई ॾेसावरी कारोबार सां गॾु हुंडीअ जे कारोबार सां बि वाॻियल हो। इन दौर में माझनि खे बि नए सिरे सां हिंदू वापारियुनि वसीले उभरण जो मौक़ो मिलियो। इंडस फ्लोटेला जे क़ाइमु थियण सां आगबूटन हलणु शुरू कयो ऐं दरियाई पतननि ते तिजारती सरगर्मी वधणु लॻी। माझनि मां नीर, शोरो ऐं ॿियूं मक़ामी शयूं विकिरे लाइ सिंध ऐं सिंध खां ॾेसावर वारनि बंदरनि ॾे वञणु शुरू थियूं। हितां जे हिंदू वापारियुनि मुल्की ऐं गैर मुल्की वापार में तरक़ी कई। सिंध ऐं हिंद जे केतिरनि ई शहरनि कराची, हैदराबाद, शिकारपुर, झुडो गुदाम, बम्बई, पूना, कलकत्तो, मारवाड़ खां वठी सिंगापुर, इंडोनेशिया, श्रीलंका, जनूबी अफ्रीका, जापान तोणे चीन में वापारी कोठियूं क़ाइमु कयूं। चीतनलाल माड़ेवाला ऐं M.H. पंवर पंहिंजे किताब क़दीम सिंध जी तिजारती तारीख़ में उन जी वज़ाहत कई आहे। गॾोगॾु नॉर्थ वेस्टर्न रेलवे जी स्कीम शुरू कंदे कोटड़ीअ खां जेकबाबाद ताईं रेलवे लाइन विछाइण जो कमु बि शुरू कयो, जेको बाक़ाइदा 1861 खां शुरू थियो। M.H. पंवर पंहिंजे किताब आप बीती जग बीतीअ में कोटड़ीअ खां लकी तीरथ ताईं रेलवे ट्रैक जी शुरूआत जी तारीख़ 8/10/1878 ॾिनी आहे। माझनि जो शिकारपुर खां फ़ासिलो रेलवे बोर्ड मूजिबि 205 मील ॼाणायल हो ऐं माझनि रेलवे स्टेशन ते 1885 वारे साल में कराची शिकारपुर लाइ 2 रेलगाॾियुनि जे स्टॉप ऐं वक़्त जी ख़बर ॾींदे सुबुह वारी रेलगाॾी 12:48 मंझंदि ऐं शाम वारी रेलगाॾीअ जो टाइम राति जो 9:05 ॾिनो आहे। 1933 दारे सिंध में ज़बरदस्त ॿोॾ आई, जंहिंमें अध खां वधीक शहर दरिया हवाले थी वियो। उन खां पहिरियां मौजूदु रिकॉर्ड मूजिबि शहर माझंद साल 1904, 1910, 1912, 1916, 1921, 1925, 1926, 1927, 1928, 1929, 1935, 1938, 1942 जे ज़बरदस्त पाईंदड़ वारी ॿोॾ ऐं 1955 ऐं 1956 जी कारी ॿोॾ वरंदे 1976 ताईं जे ज़बरदस्त ॿोॾ सबबि उजड़ियो ऐं आबाद थींदो रहियो आहे। 1947 में शहर मां हिंदुनि जे लॾण सां शहर बिल्कुलु निंधणकाई जे वर चढ़ी वियो। डॉक्टर S.P. छबलाणी पंहिंजे किताब इकोनॉमिक कंडीशंस इन सिंध 1592 to 1842 तर्जुमो सिंध जी इक़्तिसादी तारीख़ में लिखे थो त माझनि शहर टारंटन जे गज़ेटियर मूजिबि 1843 ईस्वीअ में 2000 आबादी रखंदड़ सिंध जो 15 नंबर वॾो शहर हो। अंग्रेज़ सयाह मांडरी माझनि वारे पासे भलोड़ बनियुनि जो ज़िक्र कयो। ब्रिटिश दौर में माझनि तइलको हो, जंहिंजी हैसियत नए मुल्क क़ाइमु थियण खां पोइ के साल पहिरियां ख़तमु थी वई। मक़ामी हुकूमतनि हेठि हिते नोटिफाइड एरिया बि हुई, जंहिंजो सदर 1925 खां लॻातार राय साहब मंगलमल रहंदो पिया आयो। साईं G.M. सेठ पंहिंजे आत्मकथा पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानीअ में लिखे थो त हू 1925 दारे तेलके लोकल बोर्ड माझनि जो सदर चूंडियो, जंहिंसां हिन जे अमली सियासत करण ऐं ख़ल्क़ जे ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो। इन उहिदे ते रहंदे सैयद साहब पूरे तेलके जो गश्त बि कयो। मुसलसल ॿोॾुनि सबबि 1925 में तेलके लोकल बोर्ड जूं आफ़ीसूं साईं सन मुंतक़िल कराए वियो।
इन ज़माने में मांझंद म्यूनिसिपालिटी सिंध में 12 म्यूनिसिपालिटियुनि मां कारकर्दगी ऐं टैक्स आमदनी सबबि 9 नंबर ते रही। शहर में सफ़ाई सुथराई जो जोगो बंदोबस्त हो ऐं राति जो रोशनाई लाइ 50 पेट्रोमैक्स कंपनी जर्मनी जा गोला चौंकनि ऐं घिटियुनि में ॿारिया वेंदा हुआ। शहर ख़ुशहाल हो। शहर जा हिंदू आसूदा हाल हुआ। घणा सिंध वर्कीब हुआ। ॿ माड़ महलनि मां जायूं ठहियल हुयूं जिन में तज़यन ऐं आराइश लाइ यूरोपी सामान मौजूदु हूंदो हो। मुस्लमान नंढा ज़मींदार कमी कासबी ऐं पोरियत तबिके सां वाबस्ता हुआ। उन पोरियत तबिके में ज़बरदस्त क़िस्म जा राज़ाब शामिल हुआ जिन में मिस्त्री ताज मोहम्मद मेमण, मिस्त्री मोहम्मद हाशिम मेमण, मिस्त्री अहमद मलाह, मिस्त्री मुराद, मिस्त्री मोहम्मद यूसुफ मेमण वग़ैरह। इन्ही शाहिदनि मूजिबि प्राइमरी स्कूल जे अहाते में मौजूदु शानदार टावर मिस्त्री मोहम्मद हाशिम ठाहियो जेको 1942-43 धारे ठहियो। कारीगरीअ जो कमाल चइजे जो 80 सालनि बाद बि हिन जी रंगत में फ़र्क़ु न आयो आहे। ॿोॾूं बि बर्दाश्त कयूं अथसि त शाहीगंज जी हथ खिशट बि। उन जे बुनियादनि में मटीरियल जी मज़बूती सां गॾु प्यार कहाणी में मौजूदु आहे। हीउ शानदार मांझंद जी निराली सुञाणप ॾियारींदड़ टावर सेठ सीरूमल वलद चांडूमल पंहिंजे धर्म पत्नी मोहिनी बाई जे यादि में सुंबत 2001 मांघ में जोड़ायो हो जंहिंजे यादगारी पत्थर ते उकरियल ओ प्यार जो प्रीतणो अॼु बि पढ़ी सघिजे थो। अफ़सोस जो जाहिल हथनि उनखे बि कोन बख़्श कयो ऐं प्यार जे हिन अनमोल यादगार जे साम्हूं वारो गुल बि कढियो वियो त उन जे पत्थर खे बि विचां भॻो वियो आहे। मांझंद लॻ के ॿिया बि तारीख़ी माॻ ऐं मकान आहिनि जिन में शावे सवारी मज़ार ऐं उते मौजूदु क़दीमी क़ब्रिस्तान सर फ़हरिस्त आहे। हिते के क़बरूं मकलीअ में मौजूदु क़बरुनि सां मुशाबत रखनि थियूं। मक़ामी माण्हुनि जो इहो एतिक़ाद त साहिब मज़ार मशहूरु ताबी हज़रत उवैस करनी रहमतुल्लाह आहिनि पर तारीख़ी तौर ते उनजो को बि सबूत न मिली सघियो आहे। तारीख़ मज़र शाहजहानीअ में नज़रगाह उवैस करणी जो त ज़िक्र आहे पर हिन बुज़ुर्ग ऐं ॿीअ बुठीअ ते मौजूदु लाॻापियल संदसि वालदा जे क़बर जो को बि ज़िक्र मौजूदु न आहे। सिंधी इंसाइक्लोपीडिया जे जुल्द नंबर 1 जे सुफ़े नंबर 669 ते लिखियलु आहे त किन रिवायतुनि मूजिबि हज़रत उवैस करनीअ जी मज़ार दादू ज़िले जे ॻोठ मांझंद भरिसां आहे जॾहिं त इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जुल्द नंबर 1 जेका सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे हैदराबाद छपाई आहे उन जे सुफ़े नंबर 331 ते लिखियलु आहे त ज़िले जामशूरे में मांझंद शहर खां 5 किलोमीटर ओलह पासे टाकरू सिलसिले जे हिकु 300 खन फुट ऊची टकरीअ ते हिकु बुज़ुर्ग वलीअ जी मज़ार आहे जेको शावेस करनीअ जे नाले सां मशहूरु आहे। हितां जे मक़ामी माण्हुनि ऐं दरगाह जे फ़क़ीरनि जे एतिक़ाद मूजिबि हीउ साॻियो यमनी ताबी आहे जेको पंहिंजी माउ खे इलाज लाइ कुल्हनि ते खणी हिते पहुतो हो। हिते के क़बरूं मकलीअ जे क़बरुनि जी बि आहिनि। तारीख़ी तौर ते हीउ बुज़ुर्ग अवैस करनी साबित त कोन थो थिए पर हीउ को क़दीमी मुक़ाम ज़रूरु आहे ऐं बुज़ुर्ग जो तइल्लुक़ मियांवाल तहरीक जे सिलसिले सां जुड़े थो। हिते शावेस जे क़दीमी मुक़ाम ऐं क़ब्रिस्तान ते जेको उर्स मल्हाइजे थो उहो ज़ुल्हज जे 7, 8 ऐं 9 तारीख़ुनि ते थींदो आहे ऐं शानदार क़िस्म जो मेलो बि लॻंदो आहे। मिर्ज़ा कलीज बेग बि पंहिंजे किताब सिंध जा क़दीम माॻ ऐं मकान में हिन मज़ार ऐं मक़ामी रिवायतुनि जो ज़िक्र कयो आहे। सम्झ में कुझु ईअं थो अचे त मशहूरु तिजारती ख़ुश्कीअ वारो रस्तो हितां गुज़रंदो हो जंहिंजे हिफ़ाज़त लाइ हिते कंहिं ख़ासि अमलदार ऐं छावणी जी ज़रूरत थी सघे थी जो हिन चोटीअ तां आसपास कई मेलनि ताईं निगाह रखी सघिजे थी। ॻाढ़े पत्थर जे 3 गॾियल क़बरुनि ते को बि कुतबो लिखियलु नाहे पर उन्हनि ते उकर जो बहितरीनु कमु थियलु आहे।
जिन ते गुल ऐं घोड़े जी ज़रिय उकरियल आहे। हिननि सां बि किन जाहिल शाही खे नहत चुरांद कई आहे। किन क़बरुनि ते पथर जी वॾी मुस्ततील टुकरे जेका 5 फुट डिघी, 1 फुट वेकिरी ऐं 1 फुट चौड़ी आहे, उन ते क़ुरान जी सूरे मुल्क ऐं ॿियूं आयतूं ऐं कलमात बि उकरियल आहिनि। के ॿियूं बि क़बरूं आहिनि जिन में सिरूं ऐं चीड़ोलीअ जो कचु इस्तेमालु थियो आहे, जंहिंमां हिन मुक़ाम जी क़दामत साबित आहे। हीअ पुरस्रार वादी आहे जिते अॻे सुरंग वारो खूह बि हो, जेको हाणे लटिजी वियो आहे। सिरुनि जे फैलियल टुकराटे मां कंहिं वॾी इमारत जी तबाही बि ज़ाहिर थी रही आहे। बहरहाल हिन माॻ ते तहक़ीक़ अञा नवां इंकशाफ आणींदी।